जबल मथे झुड़ रे जानी जबल मथे झुड़ उसड़ा जबल मथे झुड़। इमदाद हुसैनी जबल मथे झुड़ तव्हांखे कीअं लॻो? हाँ, इहो मुंहिंजो फेवरेट गीत आहे ऐं जॾहिं आउं ॿुधंदो आहियां मूं त समीना जी आवाज़ में ई पहिरीं ॿुधो, ज़रीना आवाज़ में मूं न ॿुधो आहे ऐं त हिकिड़ी अजीब कैफ़ियत थी वेंदी आहे। इन जा जेके ॿोल आहिनि, जबल मथे झुड़ रे जानी जबल मथे झुड़ मुंद ॾिसी तूं मुड़। वाह, झुड़ त मूंखे झोरेड़े सजण वार त छॾियमि छोड़ेड़े ढोलण। हाणे इहो जेको काफ़िया बंदी जेका आहे, जेके फितरी तौर ते अची विया आहिनि ऐं मुंद ॾिसी तूं मुड़, या जीअं मिसाल तौर किथां आया कारा ककर उठा त पंहिंजा छना छोपर छेकत घुमनि था पंहिंजा वलर। हाणे इहो जेको फॉर्मेट जेको ठही वियो आहे, मूंखे ख़बर न आहे पहिरीं धुन ठही आहे हिन जी या पहिरीं ॿोल शमशेर लिखिया आहिनि पोइ धुन ठही आहे, या जीअं हाणे जीअं सनड़ो चोलड़ो भिनड़ो मुंहिंजो। हाणे इन में जेको इस्म तस्खीर जो कमाल शमशेर जेको कयो आहे, असां वटि त हर लफ़्ज़ सां सभु माण्हू असांजा घणा शाइर सम्झनि था त हर लफ़्ज़ सां इस्म तस्खीर लॻाए हुनखे इन हिसाब सां करे सघिजे थो, पर ईअं न आहे। किन लफ़्ज़नि सां लॻे थो, हुन में सुहिणो बि लॻे। जीअं मिसाल तव्हां जेको लफ़्ज़ चओ पिया त शमशेर जी जेका लफ़्ज़ लहर आहे, जेको संगीत आहे, झूनड़ो छनोड़े टिमेड़े पंहिंजो हा, हिक हली हंध में सीउ मरांजो मरांजो तूं ई त अझो ओछण मांजो थूअर कहिड़ो थुर। इन में हिकिड़ी यादगिरी आऊं तव्हां सां शेयर थो करियां थोरे वक़्त में त शमशेर खे हिकिड़ो दफ़ो पेर अची वियोसि हुन में मोटर साइकिल में। सो मोटर साइकिल जे फीथे पहिरीं हिन जो बूट वढियो, पोइ हुनजी खुड़ी वढी ऐं हिनखे ख़बर ई न पई दरवेश खे। ख़ैर बहरहाल ही 2-3 महीना जेको घर में रहियो हुन खां पोइ त हिन वटि हिकिड़ो बैंजो हूंदो, उहो वॼाईंदो। ऐं तॾहिं मूंखे फील थियो त शमशेर जेको आहे सो म्यूज़िक खां मौसीक़ीअ जी बि हुनखे सुध ॿुध आहे। शमशेर मां सम्झां थो उन पाए जो शाइर हो जो अमर आहे।